सभिनि खे जय झूलेलाल। मुंहिंजो नालो आहे सोहम डिंगरिया और मुंहिंजे स्कूल जो नालो आहे स्वामी शांति प्रकाश इंग्लिश हाई स्कूल। मुंहिंजो टॉपिक आहे सिंधी पोयम सुठा संस्कार। मां ऐं पीउ जो चयो मन जंहिं सदा अदब में तिन जे रहिजे, नित उस्ताद खे मान ॾिजे, जीअं हो चवे तीअं कजे, भाउ ऐं भेण सां रखिजे प्यार, तिन सां कोन कजे टकरार, सवेल सुम्हिजे सवेल उथिजे, अवल ॾणीअ जो नालो गिणजे, कूड़ न चइजे ॾिजे न खार, शइ चुराहे ॾिजे न खार, इन नसीहत ते जेको हलंदो, माइट मिट खे सो वणंदो, माइट मिट खे सो वणंदो। जय झूलेलाल।